माण्हू सभिनि सुहिणा, माण्हू सभिनि सुहिणा, पखी सभिनि हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पियो ॿाहिरि। ईअं त अॼु असां सिंधू दरिया जे कप ते यानी सखर बैराज ते मेन एंट्रेंस ते बीठा आहियूं, जेको तव्हांखे सखर बैराज जो असां नज़ारो लाइव ॾेखारे रहिया आहियूं। सखर बैराज आहे जंहिंजा 66 दरवाज़ा आहिनि ऐं पाणी जो प्रेशर तमामु तेज़ी सां हली रहियो आहे। लाइव मनाज़िर आहिनि सखर बैराज जा। ही साम्हूं पाकिस्तान जो झंडो सखर जे शहर में लॻियल आहे, बंदर रोड ते लॻियल आहे। ही पाणी तमामु तेज़ प्रेशर सखर बैराज जे साम्हूं। सखर बैराज जा लाइव मनाज़िर। जंहिं पुल ते असां बीठा आहियूं इहा तमामु तेज़ी सां हल्की वाइब्रेशन करे रही आहे। हिन साम्हूं म्यूज़ियम आहे, सखर बैराज जो म्यूज़ियम में झूपड़ी टाइप जगह तव्हांखे नज़र अची रही आहे। इन में सिंध जो नक्शो हेठि ज़मीन ते समायल आहे। हिन बैराज जे मथां नंढी रेल हलंदी आहे जेका हिननि गेटनि लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे। टूरिस्ट जेके अची करे हुनजे मथां घुमंदा आहिनि। हिन में 66 दरवाज़ा आहिनि जेके तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो। हेठों गेट लॻियल आहिनि ब्लैक कलर जा जेके तक़रीबन खुलियल आहिनि। हुननि जे मथां जेको आहे पत्थर जी जेको आहे सपोर्ट ॾियण लाइ गेटनि खे वधीक जेकॾहिं पाणी अची वञे हुनखे बंदि कयो वेंदो आहे। सखर बैराज साम्हूं जेका अंग्रेज़ हुकूमत ठहिराई हुई। पानी जो प्रेशर तमाम तेज है, ॾिठो न तमाम पानी पतल है। पानी में तमाम शोर मौजूद है। अचो तव्हां सखर बैराज जो अगलो हिस्सो ॾेखारियूं जंहिं तरफ़ पानी वञी। पानी जो ऐं हीअ जेका नई पुल ठहियल आहे उहा बि गाॾियुनि जे अच वञण जे करे वाइब्रेशन करे रही है। अचो त हुन तरफ़ हलो ऐं हुन तरफ़ जा नज़ारा बि ॾेखारियूं। ट्रैफिक जाम आहे। अचो साईं हलो। ये सिंधु दरिया पंहिंजे मौज में हली रहियो। पानी में वधीक प्रेशर न आहे। पासा तक़रीबन सुकल हूंदा आहिनि आम ॾींहंनि में, पर पानी जे मौज आहे जो किनारनि ताईं पानी पतल आहे। हिन खां पोइ असां कंप्लीट वीडियो बायोग्राफी सां गॾु ही अपलोड कंदासीं मोटिवेशनल स्किल्स बाय कुलदीप जे पेज ते। उहा बि ॾिसणु न विसारींदा। यूट्यूब ऐं फेसबुक जे पेजनि ॿिन्ही ते असां अपलोड कंदासीं।
हिन ॿियो असां पोइ कंप्लीट वीडियो ठाहींदासीं तेसि ताईं असांखे दुआ में यादि रखंदा